ए दुनिया वारो पंहिंजे क़ुरान मुक़द्दस के नाज़िल करण वारो भी मां खुदा हां, त पंहिंजे क़ुरान जे हिफ़ाज़त जो ज़िम्मेदार भी मां खुदा हां। खालिक अर्ज़ो समा फरमायो ला यातीहिल बातिलु मिन बैनि यदैहि वला मिन खल्फी तंज़ीलुम मिन हकीमिन हमीद। ए दुनिया वारो मुझे कलाम मुक़द्दस में न इब्तिदा जे तरफा न इंतहा जे तरफा न शुरुआत जे तरफा न आखिर जे तरफा मुझे कुरान में गलत कलामी शामिल नथी थी सके, गलत गाल शामिल थी नथी सके, गलत बयानी शामिल थी नथी सके। अल्लाह तबारक व तआला उन्हीं कलाम मुक़द्दस के बारे में फरमायो अलिफ लाम मीम ज़ालिकल किताबु ला रैब फीहि हुदल लिल मुत्तक़ीन। यो जेको मुंहिंजो किताब आहे क़ुरान मजीद, इन में को भी शक न है। इन क़ुरान में हिदायत आ, इन क़ुरान में फ़ायदो आ, इन क़ुरान में नफ़ो आ। लेकिन खालिक अर्ज़ो समा फरमायो हुदल लिल मुत्तक़ीन। इन क़ुरान मां नफ़ो हर कंहिंखे कोन थींदो, इन क़ुरान मां फ़ाइदो हर कंहिंखे कोन थींदो, इन क़ुरान मां हिदायत हर कंहिंखे कान मिलंदी। अल्लाह तबारक व तआला फरमायो क़ुरान मां हिदायत उन्हनि खे मिलंदी, क़ुरान मां फ़ाइदो उन्हनि खे मिलंदो, क़ुरान मां नफ़ो इन्हनि खे मिलंदो जिन जे दिलनि में तक़वा हूंदी, जिन जे दिलनि में ख़ौफ़ खुदा हूंदो, जेके परहेज़गार हूंदा। खुदा जा बंदो, जॾहिं बरसात ज़मीन ते पवंदी आ त ज़मीन ज़मीन जो फ़र्क़ु हूंदो आ। जंहिं ज़मीन में थोड़ा दाणा हूंदा, बरसात मां उन ज़मीन खे त फ़ाइदो पहुचंदो, लेकिन जेका ज़मीन कलराठी ज़मीन हूंदी, जेका सिम वारी ज़मीन हूंदी, जेका वेरान ज़मीन हूंदी, उन कलराठी ज़मीन खे बरसात वारी रहमत मां भी फ़ाइदो कोन थींदो। जॾहिं खुदा जो क़ुरान पढ़ियो वञे, यकीन कंदा कयो त रब जे रहमत जी बरसात थी रही आ, लेकिन अल्लाह जे क़ुरान जी रहमत जो असर भी उन्हनि दिलनि ते थींदो जिन दिलनि में ईमान जा दाणा हुजनि। दुआ कयो त अल्लाह तबारक व तआला असांखे सही ईमान अता फरमाए। अल्लाह सी फरमायो मुंहिंजे क़ुरान मां हिदायत परहेज़गारनि खे थींदी, मुंहिंजे क़ुरान मां हिदायत मुत्तक़िन खे थींदी, मुंहिंजे क़ुरान मां हिदायत उन्हनि खे थींदी जिन खे ख़ौफ़ खुदा हूंदो। साईं उहे मुत्तक़ी कहिड़ा आहिनि, उहे परहेज़गार कहिड़ा आहिनि जिन खे हिदायत थी मिले कलाम मुक़द्दस मां। अल्लाह तबारक व तआला उन्हनि जूं निशानियूं बयान फरमायूं इन्हनि सूरह बक़रा जे इब्तिदाई आयात में। खालिक अर्ज़ो समा फरमायो अल्लज़ीना युमिनूना बिल गैबि व युक़ीमूनस्सलात व मिम्मा रज़क़नाहुम युनफ़िक़ून वल्लज़ीना युमिनूना बिमा उन्ज़िला इलैका वमा उन्ज़िला मिन क़ब्लिक वबिल आखिरति हुम यूक़िनून। अल्लाह तबारक व तआला फरमायो मुत्तकी उहे हिन, परहेज़गार उहे हिन जिनखे हिदायत थी मिले क़ुरान मां। उन्हनि जूं निशानियूं इहे हिन त उहे अणॾिठे ते ईमान आणींदा, ख़ुदा खे ॾिठो त कोन अथऊं पर ख़ुदा ते ईमान था रखनि। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ियारत त कान कई अथऊं पर पैगंबर जी ख़त्म नबूवत ते भी ईमान था रखनि। फ़रिश्तनि ते नज़र त कान पई अथनि पर फ़रिश्तनि खे भी मञनि था। तौरात इंजील ऐं ज़बूर खे त कोन ॾिठो अथऊं पर उन्हनि इलाही किताबनि ते भी ईमान था रखनि। सारनि पैगंबरनि ऐं नबीयनि जे मथां जेके इन्हनि ॾिठा न आहिनि सभिनी ते ईमान था रखनि। ख़ुदा फरमायो इन्हनि मुत्तक़िन जी पहिरीं निशानी इहा आहे त अल्लज़ीना युमिनूना बिल गैब। उन्हनि जी पहिरीं निशानी इहा आहे त उहे अणॾिठे ते ईमान था आणनि, उहे गैब ते ईमान था आणनि। फरमाई व युक़ीमूनस्सलात। उन्हनि जी ॿी निशानी इहा आहे त उहे निमाज़ुनि खे क़ाइम कनि था। व मिम्मा रज़क़नाहुम युनफ़िक़ून।
हुजन। ये गैबत ईमान आण वारा, ये निमाजुन के कायम करण वारा, उन्हनि जी टी निशानी इहा है त जेको कुछ अल्लाह तबारक व तआला उन्हनि खे पंहिंजी मेहरबानी सां ॾिनो आहे, पंहिंजे माल मिल्कियत मां अल्लाह जे रस्ते में ख़र्च था कनि। मुंहिंजा दोस्तो, ईमान खां बाद में अल्लाह तबारक व तआला निमाज़ जो तज़किरो कयो आहे। निमाज़ जो तमाम वॾो मक़ाम आहे। कंहिं ख़ुदा जे बंदे चयो, रोज़े महशर की जां गुदाज़ बुवद, रोज़े महशर की जां गुदाज़ बुवद, अव्वली पुरसशे निमाज़ बुवद। मैदानी क़ियामत में जॾहिं हर को नफ़्सी नफ़्सी जे आलम में गिरफ़्तार हूंदो, जॾहिं अंबियाए किराम बि रब्बे सल्लिम सल्लिम जूं फरियादूं कंदा, जिते सिज लही करे सवा नेज़े ते मथे जे मथां बीहंदो, जिते सिज जी तपश जे करे ज़मीन तपी करे ॻाढ़ी टामी ऐं पितल जहिड़ी ज़मीन बणिजी वेंदी, जिते हर को पंहिंजे पघर में गिरफ़्तार हूंदो, कंहिंजे पिनिन ते पघर हूंदो, कंहिंजे गोॾनि ते पघर हूंदो, कंहिंजी चेल ते पघर हूंदो, को पंहिंजे गर्दन ताईं पंहिंजे पघर में ॿुॾो पियो हूंदो, को पंहिंजे पघर में गोता पियो खाईंदो। उन्ही मैदान क़ियामत में जॾहिं हिसाब किताब शुरू थींदो, कंहिं ख़ुदा जे बंदे रोज़े महशर की जां गुदाज़ बुवद, अव्वली पुरसशे निमाज़ बुवद। उन क़यामत जे मैदान में भी अल्लाह तबारक व तआला इहो कोन पुछदो, फलाणा कहिड़े पीउ जो पुटु आहे, ए फलाणा कहिड़े शहर जो रहवासी आहे, ए फलाणा कहिड़ियूं कहिड़ियूं नेकियूं करे आयो आहे, ए फलाणा कहिड़े ख़ानदान जो फर्द आहे, ए फलाणा कहिड़नि कहिड़नि माण्हुनि सां तुंहिंजी क़िराबत रिश्तेदारी ही। न मैदान क़ियामत में भी अल्लाह तबारक व तआला सब खां पुछा निमाज़ जे मुतालिक कंदो त ए फलाणा कलमे पढ़ण वारा, ओ पंहिंजो पाण खे मुसलमान चवराइण वारा, ओ ईमान जी दावा करण वारा, ए पाण खे आशिक रसूल चवण वारा, ए पाण खे मुहिब सादिक चवराइण वारा, मूंखे इहो ॿुधाए त तूं दुनिया जे अंदर निमाज़ जी पाबंदी कंदे हैं कन कोन कंदे हैं। निमाज़ जो तमाम वॾो मक़ाम आहे। दुआ को तो अल्लाह तबारक व तआला सभिनी खे निमाज़ नसीब करे। एक दफ़े हुजूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी खिदमत अक़दस में सहाबा जी जमात मौजूद ही। हिकिड़े ख़ुदा जे बंदे अर्ज़ कयो, हुजूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां सवाल कयो, ए ख़ुदा जा पाक पैगंबर, अॼु त असां तव्हां खां हिकु तिर बि परे थियण बर्दाश्त करे कोन था सघूं, अॼु त मिंट बि जुदाई बर्दाश्त करे कोन था सघूं, अॼु त सेकंड बि जुदाई बर्दाश्त करे कोन था सघूं। ख़ुदा जा पाक पैगंबर, क़यामत जे मैदान में तव्हां असांखे सुञाणींदव कन कोन सुञाणींदव? मुंहिंजे आका फरमायो, हाओ क़यामत जे मैदान में मां तव्हांखे ज़रूर सुञाणींदुसि। उन सहाबी अर्ज़ कयो, ख़ुदा जा पाक पैगंबर, क़यामत जे मैदान में ॿ टे माण्हू त कोन हूंदा, हज़रत आदम खां वठी करे अवां ताईं तमाम पैगंबरनि जूं उम्मतूं मौजूद हूंदियूं। साईं कलमे पढ़ण वारा बि मौजूद हूंदा, साईं कलमे जा इनकारी बि मौजूद हूंदा, साईं ईमानदार बि मौजूद हूंदा, साईं बेईमान बि मौजूद हूंदा, साईं तव्हांजे नबूवत जे इकरार करण वारा बि मौजूद हूंदा, तव्हांजे नबूवत जा इनकारी बि मौजूद हूंदा, साईं हक़ो सदाकत जा परस्तार भी मौजूद हूंदा, लेकिन हक़ो सदाकत जा दुश्मन भी मौजूद हूंदा। साईं एडी सारी रश में तव्हां क़यामत जे मैदान में असांखे कीअं सुञाणींदव? मुंहिंजे साईं फरमायो, मूंखे पंहिंजे उम्मत जे लाइ हिकिड़ी निशानी मिलियल आहे, मां उन निशानी सां पंहिंजे उम्मतनि खे सुञाणींदुसि। हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, ए ख़ुदा जा बंदो, जेकॾहिं हिकिड़ी वाड़ हुजे, उन में 1000 घोड़ा बदल हुजनि, उन्हनि में हिकिड़ो घोड़ो अहिड़ो हुजे जेको 5 कल्याण हुजे, जंहिंजा 4 पेर भी अच्छा हुजनि, जंहिंजो मुंहुं भी अच्छो हुजे, तव्हां ॿुधायो त उन 5 कल्याण घोड़े जो मालिक उन 1000 घोड़नि मां पंहिंजे घोड़े खे आराम सां सुञाणे सघंदो या न सुञाणे सघंदो? उन सहाबी अर्ज़ कयो, हाओ साईं, ज़रूर सुञाणे सघंदो। मुंहिंजे साईं फरमायो, क़यामत जे मैदान में भी मां भी हिकिड़ी निशानी सां पंहिंजी उम्मत खे सुञाणींदुसि। उन सहाबी अर्ज़ कयो, साईं उहा कहिड़ी निशानी हूंदी? मुंहिंजे साईं फरमायो, जेको मुंहिंजो उम्मती हूंदो उहो निमाज़ी हूंदो, जेको निमाज़ पढ़दो हूंदो उहो निमाज़ जे ख़ातिर 5 वक़्त वुज़ू भी कंदो हूंदो। अल्लाह तबारक व तआला निमाज़ वारे वुज़ू में एडी त बरकत रखी आहे जो क़यामत जे मैदान में निमाज़ पढ़ण वारे जा, उन वुज़ू करण वारे जा 2 हथ 2 पेर ऐं उन जो चेहरो 24 तारीख़ जे चंड खां वधीक रोशन हूंदो। मुंहिंजा दोस्तो,
अज जेकॾहिं को निमाज़ नथो पढ़े त वुज़ू किथां कंदो? उहो खणी सॼो ॾींहुं वाहन में वेठो हुजे, लेकिन इहा बरकत निमाज़ वारे वुज़ू में रखियल आहे। अगर को निमाज़ नथो पढ़े, निमाज़ जे लाइ वुज़ू न कंदो, जेको निमाज़ जे लाइ वुज़ू नथो करे उन जे आज़ा में इहा बरकत न ईंदी, यानी मैदान क़ियामत में उन जा हथ पेर ऐं चेहरो रोशन न थींदो। अगर क़ियामत जे मैदान में कंहिं माण्हू जा हथ पेर ऐं चेहरो रोशन न हुजे, मुंहिंजे साईं फरमायो त मां इन निशानी सां पंहिंजे उम्मतिन खे सुञाणींदुसि जो मैदान क़ियामत में उन्हनि जा हथ बि रोशन हूंदा, उन्हनि जा पेर बि रोशन हूंदा, उन्हनि जो चेहरो बि रोशन हूंदो। पर जेकॾहिं कंहिं में इहा सिफ़त न हुजे, माना सुहिणो अरबी उनखे पंहिंजो उम्मती न कंदो। अगर मैदान क़ियामत में आमिना जो लाल ईअं चवे त हे मुंहिंजो उम्मती कोन्हे को, त तव्हां पाण अंदाज़ो लॻायो त उन बंदे जो कहिड़ो हशर थींदो। दुआ कयो त अल्लाह तबारक व तआला असां सभिनी खे निमाज़ जे पाबंदी करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। दिल सां आमीन चओ। अल्लाह तबारक व तआला फरमायो पंहिंजे कलाम मुक़द्दस में, इन्नस्सलात तन्हा अनिल फ़हशाइ वल मुनकर। ए ईमान वारो, निमाज़ बुराइनि खां रोके थी, निमाज़ ग़लत कारनि खां रोके थी, निमाज़ फहश कारनि खां रोके थी, निमाज़ जेको आहे ग़लत बयाननि खां रोके थी, निमाज़ गुनाहनि जे कमनि खां रोके थी। अॼु चवनि था असां निमाज़ बि पढ़ूं था, लेकिन निमाज़ जो असर कोन थो थिए। अॼु निमाज़ बि पढ़ूं था, लेकिन अॼु निमाज़ पढ़ण वारा ग़लत कारनि में मुब्तला आहिनि। अॼु निमाज़ बि पढ़नि था, लेकिन ज़ुल्म बि कनि था। अॼु माण्हू निमाज़ बि पढ़नि था, लेकिन जबर बि कनि था। अॼु माण्हू निमाज़ भी पढ़नि था, लेकिन नाहक भी कनि था। अॼु माण्हू निमाज़ भी पढ़नि था, लेकिन ग़रीबनि जो हक़ भी खाइनि था। अॼु माण्हू निमाज़ भी पढ़नि था, लेकिन हिक ॿिए सां अदावत भी रखनि था। अॼु माण्हू निमाज़ भी पढ़नि था, लेकिन मिस्कीननि ते महिरबानी कान था कनि। अॼु माण्हू निमाज़ भी पढ़नि था, लेकिन उम्मत मुहम्मदिया जो पास कोन था कनि। त पोइ कीअं चइबो त निमाज़ बुराइनि ऐं बेहयाइनि खां रोके थी? छो त अल्लाह तबारक व तआला फरमायो, इन्नस्सलात तन्हा अनिल फ़हशाइ वल मुनकर। बेशक निमाज़ बुराइनि ऐं ग़लत कारनि खां रोके थी, निमाज़ फहश कमनि खां रोके थी। ईअं समझबो ॼण त असां वारी निमाज़ बारगाह ख़ुदावंदी में उन अंदाज़ ते पहुचे ई कोन थी जो निमाज़ उहो असर करे, जो असां ग़लत कारनि खां बची वञूं। असां ते लाज़िम आहे त असां पंहिंजी निमाज़ खे ठाहे ठाहे पढ़ूं। निमाज़ उअं ई पढ़जे जीअं पाक पैगंबर निमाज़ पढ़ी, निमाज़ उअं ई पढ़जे जीअं मुहम्मद पाक जे सचनि ग़ुलामनि निमाज़ पढ़ी, निमाज़ उअं ई पढ़जे जीअं जनाब सिद्दीक़ अकबर निमाज़ पढ़ी, निमाज़ ईअं पढ़जे जीअं जनाब फारूक आज़म निमाज़ पढ़ी, निमाज़ उअं ई पढ़जे जीअं जनाब उस्मान ज़िन्नुरैन निमाज़ पढ़ी, निमाज़ उअं ई पढ़जे जीअं जनाब हैदर कर्रार निमाज़ पढ़ी, निमाज़ उअं ई पढ़जे जीअं बीबी सुमैया निमाज़ पढ़ी, निमाज़ उअं ई पढ़जे जीअं अम्मा फातिमतुज़ ज़हरा निमाज़ पढ़ी, निमाज़ उअं ई पढ़जे जीअं हज़रत अम्मार निमाज़ पढ़ी, निमाज़ उअं ई पढ़जे जीअं हज़रत यासिर निमाज़ पढ़ी। ख़ुदा जो कसम, निमाज़ उअं ई पढ़जे जीअं करबला जे मैदान में नवासाए रसूल जनाब हुसैन इब्न अली निमाज़ पढ़ी। उन्हनि जी निमाज़ जो अंदाज़ चाहो। जॾहिं मस्जिद में ईंदा हुआ निमाज़ पढ़ण वारा, उहे ख़ुदा जा प्यारा बंदा, जॾहिं निमाज़ जी नियत करे निमाज़ शुरू कंदा हुआ, बसि उन्हनि जो तवज्जो दुनिया खां कटिजी वेंदो हो, उन्हनि जो ताल्लुक़ ख़ुदा सां गॾिजी वेंदो हो। उहे दुनिया व माफ़िया खां बेख़बर बणिजी वेंदा हुआ। रब जो कसम, उन्हनि जूं निमाज़ूं एॾियूं त बरकत वारियूं, उन्हनि जूं निमाज़ूं एॾियूं त दिलि वारियूं निमाज़ूं हूंदियूं हुयूं, जो सहाबाए किराम हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सच्चा ग़ुलाम जॾहिं निमाज़ शुरू कंदा हा, उन्हनि जा पेर सुजी वेंदा हा। निमाज़नि में क़ुरान जे हिस्सनि जा हिस्सा पूरा थी वेंदा हा, लेकिन उन्हनि जी निमाज़ पूरी कान थींदी। किताब लिखनि था, हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो बि इहो अंदाज़ हो, जो पाण सगोरा जॾहिं निमाज़ शुरू कंदा हा, उन्हनि जे अखियुनि मां पाणी ज़ारो क़तार जारी थी वेंदो हो। उन्हनि जो ताल्लुक़ अल्लाह तबारक व तआला सां अहिड़े नमूने त क़ाइम थी वेंदो हो, जो मुकम्मल तरह सां दुनिया खां ला ताल्लुक़ थी वेंदा हा। मुंहिंजे आका इनामदार हज़रत अरबी अलैहिस्सलातु वस्सलाम जन पंहिंजे अमल सां असांखे इहो सबक़ ॾिनो त ए दुनिया वारो, निमाज़ुनि जो सही मक़ाम इहो अथव जो जॾहिं तव्हां निमाज़ में अचो त सारी दुनिया खां ला ताल्लुक़ बणिजी वञो। अॼु असांजी निमाज़ बि आहे न, पर जीअं कुकुर ठोंगा हणंदो आहे, आयासीं ऐं वयासीं। मुक़्तदी पढ़नि पिया निमाज़, ग़लती सां इमाम साहब 4 रकातुनि जी जाइ ते 3 रकातूं पढ़ायूं। हिकिड़े मोतबर माण्हू पोयां रड़ कई, साईं तव्हां 3 रकातूं पढ़ायूं आहिनि।
जी बाबा तो के कीअं ख़बर पई त मां 3 रकातूं पढ़ायूं आहिनि सोमानी जी निमाज़ हुजे। टी ॻाल्हि इहा आहे त सॼे ॾींहुं दुकानदारी कंदो हा, दुकान सोमणी खां थोरो अॻु में बंदि करे ईंदो हा सिधो निमाज़ ते, सॼे ॾींहं जो हिसाब किताब मां सोमणी जी निमाज़ में कंदो हा। तव्हां 4 रकातूं पूरियूं कंदा हो और मुंहिंजो हिसाब पूरो थी वेंदो आहे। अॼु 3 हिसा हिसाब जा पूरा थिया आहिनि, 1 हिसो रहिजी वियो आहे, मूंखे पक आहे त तव्हां 3 रकातूं पढ़ायूं आहिनि। पोइ असर बि अहिड़ो थींदो न निमाज़ुनि में। मुंहिंजा दोस्तो, उहा निमाज़ जेका बुराइनि खां रोके, उहा निमाज़ जेका फहश कमनि खां असांजी हिफ़ाज़त करे, उन्ही जो अंदाज़ को ॿियो आहे। अल्लाह तबारक व तआला फरमायो पंहिंजे कलाम मुक़द्दस में, इन्नस्सलात कानत अलल मुमिनीन किताबम मौक़ूता। अल्लाह तबारक व तआला बे मकाम ते फरमायो, अक़ीमुस्सलात वला तकूनू मिनल मुशरिकीन। काफ़ी मकामात ते अल्लाह तबारक व तआला निमाज़ जी तलकीन कई त ए दुनिया वारो निमाज़ जो क़दर कयो, निमाज़ के समझण जी कोशिश कयो, निमाज़ जी अहमियत के पंहिंजे ज़हननि में विहारियो। हूअं ॿिया बि फर्ज़ आहिनि, हज बि फर्ज़ आहे, ज़कात बि फर्ज़ आहे, रोज़ो बि फर्ज़ आहे, पर जेका अहमियत अल्लाह तबारक व तआला हिन निमाज़ वारे फर्ज़ में रखी आहे उहा ॿियनि फर्ज़नि में कान्हे। अगरि हज आहे त रुॻो सुरंदी वारनि माण्हुनि ते, हर कंहिं ते हज फर्ज़ कोन्हे को। जेको ताक़त वारो हुजे उहो वञी करे हज करे, ॿियनि ते को गुनाह कोन्हे, ॿियनि ते का ज़िमेदारी कोन्हे, ॿियनि ते काई रिस्क कोन्हे। अगरि ज़कात आहे त उहा बि साहिबे निसाब माण्हूअ ते, उहा बि दुनियादार माण्हू ते, उहा बि मालदार माण्हू ते। ग़रीब ते ज़कात फर्ज़ कोन्हे। जेकॾहिं रोज़ो आहे त रोज़ो बि 12 महीने, पर ही निमाज़ आहे जेका रोज़ानो अल्लाह तबारक व तआला जे दरबार में असांखे अदा करणी आहे, ताकि अब्दाई महबूद जे ताल्लुक जे अंदाज़े जी ख़बर पए, ताकि बंदो पंहिंजे मालिक ऐं ख़ालिक जे दरबार में अची करे पंहिंजे ताल्लुक जो इज़हार करे। रब जो कसम, निमाज़ जो उहो अंदाज़ जेको हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत खां मिले थो। मुंहिंजे साईं फरमायो, अस्सलातु मिअराजुल मुमिनीन। ए ईमान वारो, निमाज़ मोमिननि जो मेराज अथव। मेराज हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे नसीब थियो। ऐं मेराज वारी रात में अल्लाह तबारक व तआला मुंहिंजे आका जनाब मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे निमाज़ जो तोहफ़ो अता फरमायो। मुंहिंजे साईं फरमायो, जॾहिं मां मेराज ते वयुमि, मेराज वारी रात में अल्लाह तबारक व तआला मूंखे निमाज़ जो तोहफ़ो ॾिनो। मां ते 50 निमाज़ूं फर्ज़ कयूं वियूं। मां जॾहिं मोटी आयुमि, निमाज़ूं कोन पढ़ंदई। साईं वञी करे कुझु तख़फ़ीफ़ करायो। हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन अल्लाह तबारक व तआला जे दरबार में मोटिया। 40 निमाज़ूं फर्ज़ थियूं, 10 निमाज़ुनि जी तख़फ़ीफ़ थी। पाण वरी वापसि आया। मूसा अलैहिस्सलाम वरी चयो, साईं 40 निमाज़ूं बि माण्हू कोन पढ़ंदो। हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वरी बारगाह खुदाबंदी में हाज़िर थिया, वरी तख़फ़ीफ़ जे लाइ अर्ज़ कयूं, वरी 10 निमाज़ूं ॿियूं माफ़ थियूं। अल्लाह तबारक व तआला 30 निमाज़ूं फर्ज़ कयूं। मूसा अलैहिस्सलाम फरमायो, साईं 30 निमाज़ूं बि कोन पढ़ंदो। हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वरी बारगाह खुदाबंदी में दरख़्वास्त कई। अल्लाह तबारक व तआला 10 वरी माफ़ कयूं। 20 निमाज़ूं फर्ज़ थियूं। मूसा अलैहिस्सलाम फरमायो, साईं 20 बि माण्हू कोन पढ़ंदव। हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वरी बारगाह खुदाबंदी में अर्ज़ कयो। अल्लाह तबारक व तआला 10 निमाज़ूं अञा माफ़ कयूं, बाक़ी रुगो 10 निमाज़ूं थियूं। मूसा अलैहिस्सलाम फरमायो, साईं माण्हुनि जे फिरकारनि खां मां वाक़िफ़ आहियां, इहे 10 निमाज़ूं बि कोन पढ़ंदव। हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वरी बारगाह खुदाबंदी में दरख़्वास्त कई। अल्लाह तबारक व तआला 50 मां घटाए करे 5 निमाज़ूं कयूं। लेकिन अल्लाह तबारक व तआला फरमायो, ए मुंहिंजा पाक पैगंबर, मां तो ते 50 निमाज़ूं फर्ज़ कयूं, हाणे तख़फ़ीफ़ करे 5 निमाज़ूं कयूं अथमि। लेकिन मां तोखे इहा बि ख़ुशख़बरी ॿुधायां थो, जेको तुंहिंजो बंदो 5 निमाज़, जेको तुंहिंजो मञण वारो मां ख़ुदा जो बंदो 5 निमाज़ूं आराम सां पढ़ंदो, चङे नमूने सां पढ़ंदो, दिलि सां पढ़ंदो, ऐं मां ख़ुदा खे राज़ी करण जे नियत सां मस्जिद में ईंदो, सर्ब सुजूद थींदो। मुंहिंजा पाक पैगंबर, मां तोसां वाइदो थो कयां त जेको तुंहिंजे मञण वारो मां ख़ुदा जो सचो बंदो धरती ते 5 निमाज़ूं अदा कंदो, मां ख़ुदा उनखे 50 निमाज़ुनि जो अजर ऐं सवाब अता कंदुसि। मुंहिंजा दोस्तो, मूसा अलैहिस्सलाम अर्ज़ कयो, साईं 5 बि कोन पढ़ंदई। हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, 50 मां 5 करायूं अथमि, हाणे वधीक अल्लाह जे दरबार में अर्ज़ कंदे मां मोहम्मद खे शर्म थो थिए।
पाक पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लफ्ज़न ते गौर कयो। फरमायूं तमां के वधीक हया थो अचे त मां पंजनि मां कहिड़ी तख़फीफ़ करायां, लेकिन अफ़सोस जो अॼु 15वीं सदी जे मुसलमान खे शर्म ऐं हया कोन थो थिए। छा अल्लाह तबारक व तआला सभिनी मुसलमाननि खे निमाज़ चङे नमूने सां पढ़ण जी तौफ़ीक़ अता फरमाए। ख़ुदा जे बंदनि लिखियो आहे त जीअं अलहम्द शरीफ़ में 7 आयतूं आहिनि, जॾहिं अलहम्द जी ॿी आयत पूरी करे समझे त मां ॿियो आसमान टपी चुको आहियां। जॾहिं अलहम्द जी 3 आयत पूरी करे समझे त मां 3 आसमान पार करे चुको आहियां। जॾहिं अलहम्द जी 4 आयत पूरी करे समझे त मां 4 आसमान टपी चुको आहियां। जॾहिं अलहम्द जी 5 आयत पूरी करे समझे त मां 5 आसमान टपी चुको आहियां। जॾहिं अलहम्द जी 6 आयत पूरी करे समझे त मां 6 आसमाननि ताईं दुनिया खां परे थी चुको आहियां। जॾहिं अलहम्द जी 7 आयत पढ़े समझे त मां मुकम्मल तरह सां दुनिया खां बेताल्लुक़ थी 7 आसमाननि जेतिरो दुनिया खां परे वञी चुको आहियां। हाणे त मां ख़ुदा जे दरबार में आहियां। हज़रत सैयदना अब्दुल कादिर जीलानी कुतुब रब्बानी गौस यज़दानी रहमतुल्लाह अलैह फरमायो, निमाज़ वारी हालत में बंदे खे ख़ुदा जे हुज़ूर में ईअं बीहण घुर्जे जीअं को गुनहगार बंदो पंहिंजे आका जे दरबार में बीहंदो आहे। हज़रत पीरान पीर फरमायो, निमाज़ वारे वक़्त में बंदे खे ख़ुदा जे दरबार में ईअं लर्ज़े में अचणु घुर्जे, ईअं दिलि सां अचणु घुर्जे, ईअं ख़ुदा जे ख़ौफ़ में अचणु घुर्जे जीअं को गुनहगार कोर्ट में बीहंदो आहे ऐं हाणे जज जे साम्हूं हूंदो आहे। ए गुनहगार बंदा, अॼु असांखे बि निमाज़ जे आलम में पंहिंजे ख़ुदा जे साम्हूं ईअं बीहणु घुर्जे जीअं को गुनहगार कोर्ट में बीहंदो आहे। मुंहिंजे साईं जनाब मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, ए निमाज़ुनि पढ़ण वारो, जॾहिं तव्हां निमाज़ पढ़ो त तव्हां इहो ख़्यालु कंदा कयो अल्लाह तरा, ॼण त तव्हां पंहिंजे अखियुनि सां पंहिंजे ख़ुदा खे ॾिसी रहिया हो। पर मुंहिंजे साईं फरमायो, जेकॾहिं तव्हांखे इहो मक़ाम हासिल न थियो थिए त पोइ कम अज़ कम इहो त यकीन कंदा कयो फ़इन्नहु यराक, त अल्लाह तबारक व तआला त तव्हांखे ॾिसी रहियो आहे। जेकॾहिं असांखे इहो यकीन थिए त अल्लाह तबारक व तआला असांखे ॾिसी रहियो आहे ऐं असां ख़ुदा जे दरबार में बीठा आहियूं, असां ख़ुदा जे घर में बीठा आहियूं, असां ख़ुदा जी कोर्ट में बीठा आहियूं, असां ख़ुदा जी अदालत में बीठा आहियूं ऐं दिलि सां यकीन कयूं त अल्लाह तबारक व तआला असांजे हरकात खे बि ॾिसे थो, असांजे सकनात खे बि ॾिसे थो, असांजे उथण खे बि ॾिसे थो, असांजे वेहण खे बि ॾिसे थो, असांजी तिलावत खे बि ॾिसे थो, असांजी तस्बीह खे बि ॾिसे थो, असांजी तहलील खे बि ॾिसे थो, असांजे रुकू खे बि ॾिसे थो, असांजे सजदे खे बि ॾिसे थो। त मां सम्झां थो इन यकीन खां बाद में असां आम निमाज़ कोन पढ़ंदासीं, असां सही निमाज़ वारे मनसब ते हलिया ईंदासीं। मुंहिंजे साईं जनाब मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मन हाफ़ज़ अला हाउलाई सलवातिल मक्तूबाति कानत लहू नूरन व बुरहानन व नजातन यौमल क़ियामा व मन लम युहाफ़िज़ अलैहा लम यकुन लहू नूरुन व बुरहानुन व नजातुन यौमल क़ियामा व कान मा फ़िरऔन व हामान व उबय इब्न खल्फ़ औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मुंहिंजे साईं जनाब मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जेको माण्हू निमाज़ खे चङी तरह सां पढ़े थो, जेको माण्हू निमाज़ जी हिफ़ाज़त करे थो, जेको पूरे इन्हिमाक सां अल्लाह जे दरवाज़े ते हाज़िर थी करे सर्ब सुजूद ते थो, अल्लाह तबारक व तआला जे प्यारे हबीब जनाब मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, कानत लहू नूरन व बुरहानन व नजातन यौमल क़ियामा। जेको माण्हू निमाज़ जी पाबंदी करे थो ऐं चङे नमूने सां निमाज़ तो अदा करे, मुंहिंजे साईं फरमायो मैदान क़ियामत में अल्लाह तबारक व तआला उन निमाज़ पढ़ण वारे खे 3 शयूं अता कंदो। हिकु त अल्लाह तबारक व तआला उन निमाज़ पढ़ण वारे खे पंहिंजे महिरबानी सां नूर ऐं रोशनी अता कंदो। हो मैदान क़ियामत में आराम सां पुल सिरात पार करे वेंदो ऐं अल्लाह तबारक व तआला हुनखे जहन्नम जे छोटकारे खां हिकु बुरहान ऐं दलील अता फरमाईंदो ऐं अल्लाह तबारक व तआला उन निमाज़ी बंदे खे पंहिंजी महिरबानी सां जहन्नम जे अज़ाब खां छोटकारो ऐं नजात नसीब फरमाईंदो। पर मुंहिंजे साईं फरमायो, वमन लम युहाफ़िज़ अलैहा
फिहा लम यकुल लहू नूरुन व बुरहानु व नजातुल यौमल क़ियामा। पर जेको माण्हू निमाज जी पाबंदी कोन थो करे, जेको माण्हू फर्ज़ निमाज अदा करण जे लाइ ख़ुदा जे दरवाज़े ते कोन थो अचे, मस्जिद जो रुख कोन थो करे, निमाज कोन थो पढ़े, आका इनामदार हज़रत अरबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो मैदान क़ियामत में इनखे नूर कोन मिलंदो, इहो अंधनि वांगुरु भटकंदो, इहो पुलिस रात तां किरी पवंदो, इनखे को बुरहान या दलील कोन मिलंदो जहन्नम जे अज़ाब खां छुटकारे जो, ऐं इहो ज़ालिम जहन्नम जे अज़ाब खां बची बि कोन सघंदो। मुंहिंजे साईं फरमायो वकान मा फिरऔन व हामान व उबई इब्न खल्फ। मैदान क़ियामत में बेनिमाज़ी या त कारून सां साण हूंदो, या त हामान जी जमात सां गॾु उथंदो, या त उबई इब्न खल्फ सां साण हूंदो। ख़ुदा जो कसम बेनिमाज़ी मैदान क़ियामत में रड़ियूं करे चवंदो, फरियादूं करे चवंदो, दाहूं करे चवंदो रब्बि लिमा हशरतनी अमा वक़द कुन्तु बसीरा। मुंहिंजा रब मुंहिंजूं अखियूं काॾे वयूं, मां त दुनिया में ॾिसंदो हुउसि, पंहिंजे यारनि ते नज़र पवंदी हुई, पंहिंजे दोस्तनि ते नज़र पवंदी हुई, पंहिंजे अबे अम्मा ते नज़र पवंदी हुई, पंहिंजे अज़ीज़नि क़रीबनि ते नज़र पवंदी हुई, पंहिंजे बनी ॿारे ते नज़र पवंदी हुई, पंहिंजे दुकान ऐं दुकान जे असबाब ते नज़र पवंदी हुई, सारे दुनिया ऐं जहान ते नज़र पवंदी हुई। साईं मुंहिंजूं अखियूं काॾे वयूं, रब्बि लिमा हशरतनी अमा वक़द कुन्तु बसीरा। अल्लाह तबारक व तआला जे तरफ़ां जवाब में चयो वेंदो, ओ ज़ालिम वाकई तोखे दुनिया में अखियूं हो, तू दुनिया जे सामान खे त ॾिसंदो हैं, तू दुनिया जे असबाब खे त ॾिसंदो हैं, तू पंहिंजे मालो मता खे त ॾिसंदो हैं, तू पंहिंजी औलाद ऐं सामान ते त नज़र कंदो हैं, तू दुनिया ऐं जहान ते त नज़र कंदो हैं, पर तुंहिंजूं अखियूं मुंहिंजे क़ुरान खे ॾिसण जे लाइ अंधियूं हुयूं, तुंहिंजूं अखियूं हक़ व सदाकत ते हलण जे लाइ अंधियूं हुयूं, तुंहिंजूं अखियूं शरीयत ते अमल करण खां अंधियूं हुयूं, तुंहिंजूं अखियूं जनाब मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नक्शे कदम खे अपनाइण खां अंधियूं हुयूं। क़ाल कज़ालिका अततका आयातुना फनसीतहा। ए फलाणा तुंहिंजे साम्हूं मां ख़ुदा जूं आयतूं आयूं, तुंहिंजे साम्हूं मुंहिंजो क़ुरान आयो, तुंहिंजे साम्हूं मुंहिंजो दीन आयो, तुंहिंजे साम्हूं शरीयत पेश कई वई, लेकिन तू सारनि शयुनि खे जुटलायो, तू दुनिया में दुनिया जे शयुनि खे ॾिसंदे हैं, पर हक़ व सदाकत ते तुंहिंजी नज़र कान पवंदी हुई। अॼु मां इन्ही पादाश में तोखे अंधो ऐं नाबीन करे क़ियामत में उथारियो आहे। दुआ कयो त अल्लाह तबारक व तआला असांखे क़ियामत जे ॾिहाड़े नूरे नज़र नसीब फरमाए, आमीन। मुंहिंजा दोस्तो, निमाज़ जो तमामु वॾो मक़ाम आहे। अफ़सोस इहो आहे जो असां मुसलमाननि मां निमाज़ निकिरंदी थी वञे। जेकॾहिं छोरो बनी ते रहंदो त पादर हणंदासीं, ढोर न काईंदो त जूता हणंदासीं, घर में मानी चङी न मिलंदी त टड़का थी वेंदा, लेकिन कॾहिं ॿारनि खे निमाज़ जे लाइ बि दड़को ॾिनो अथव, कॾहिं घर वारनि खे निमाज़ जे लाइ बि ताक़ीद कयो अथव। ॿुधो, कुल्लुकुम राइन व कुल्लुकुम मसऊलुन अन रइयतिहा। मुंहिंजे साईं फरमायो तव्हां मां हर हिकिड़ो धनार आहे ऐं मैदान क़ियामत में हर हिक खां उन जे धन जे मुतालिक़ पुछा थींदी। अगरि को घर जो वॾो आहे क़ियामत में पंहिंजे घर जे बाबति पुछा थींदसि, अगरि को ॻोठ जो वॾो आहे क़ियामत में सारे ॻोठ जे बाबति पुछा थींदसि, अगरि को शहर जो वॾो आहे क़ियामत में सारे शहर जे बाबति पुछा थींदसि, अगरि को क़ौम जो वॾो आहे क़ियामत में पूरे क़ौम जे बाबति पुछा थींदसि, अगर को मुल्क जो वॾो आहे क़ियामत में पूरे मुल्क जे बाबति पुछा थींदसि। शर अल्लाह तबारक व तआला असां तव्हां सभिनी खे सही नमूने सां पंहिंजे धननि जे संभालण जी तौफ़ीक़ अता फरमाए। दोस्तो अज़ीज़ो, जेकॾहिं असां में निमाज़ अची वञे ऐं उहो सही क़दुरु अची वञे निमाज़ जो, उहे सही अंदाज़ नसीब थी वञनि निमाज़ जा, त जेकर असां तमामु घणनि फितननि खां आजा थी वञो। अल्लाह तबारक व तआला पंहिंजे कलाम मुक़द्दस में फरमायो त मुंहिंजे क़ुरान मां फ़ाइदो उन्हनि खे थींदो जेके मुत्तक़ी हूंदा। उन्हनि मुत्तक़िन जूं वसूं कहिड़ियूं? मुंहिंजे साईं फरमायो अल्लज़ीना युमिनूना बिल ग़ैबि व युक़ीमूना अस्सलात व मिम्मा रज़क़नाहुम युनफ़िक़ून। मुत्तक़ी उहे आहिनि
परहेज़गार उहे हिन, हिदायत वारा उहे हिन, बख्तन वारा उहे हिन, भागन वारा उहे हिन, नेक नाम उहे हिन जेके ग़ैबत ईमान आणिन ऐं ग़ैबत ईमान आण सां गॾोगॾु निमाज़ुनि खे बि क़ाइम कनि। उन्हीं निमाज जे अंदाज खे जरा नजर में रखो। हजरत हैदर करार के जान में नेजो लगो, एक तीर हयो वियो हजरत हैदर करार रज़ी अल्लाह ताला अन्हु के हुजूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दामाद आ, बिरादर पैगंबर आ, हसनैन जो अब्बो आ, अम्मा फातिमा जो शोहर आ, रब्बे काबा जो कसम तमाम बड़े मकाम वारो है हजरत अली, वो शेर जलिया, वो हक जो वलिया, खुदा जो कसम जान में नेजो लगो आ, जान में तीर लगो आ। उनके कढण जे करे सख्त तकलीफ थे थी। सहाबा किराम पाण में मशवरो कयो, इहो तीर कीअं कढूं, इहो नेज़ो कीअं कढूं। मशवरो इहो थो हैदर करार के सख्त तकलीफ थी रही आहे, इन्ही जे करे फिलहाल छॾे ॾियो, निमाज जो वक़्तु थियण वारो आहे। जॾहिं ख़ुदा जो इहो प्यारो बंदो निमाज में बीही करे पंहिंजे ख़ुदा सां ॻाल्हाइण शुरू करे, पंहिंजे ख़ुदा जे दरबार में वञी करे पंहिंजे ख़ुदा ॾे मुतवजी थिए, जॾहिं निमाज जे आलम में अचे सारी दुनिया खां इन जो ताल्लुक कटजी वञे, पोइ तव्हां इन जे नेज़े खे कढण जी कोशिश कयो। हज़रत हैदर करार जॾहिं निमाज़ में शुरू थियो, सहाबा किराम करीब आया, उन्हीं नेज़े खे ॿाहिरि था कढनि, उन्हीं तीर खे ॿाहिरि था कढनि। हज़रत हैदर करार जे जान में कभी भी कान आई आहे। जॾहिं निमाज़ खे पूरो कयो अथई, जॾहिं निमाज़ खे मुकम्मल कयो अथई, सहाबा जे अंबो खे ॾिसी करे फरमाए तो मुंहिंजे करीब न अचो, मूंखे त तकलीफ़ थी रही आहे, मुंहिंजे नेज़े खे हथ न लायो। हो चवनि था साईं असां त पंहिंजो कम पूरो करे चुका हूं, तव्हां नियत ॿधी, असां पंहिंजो कम पूरो कयो। इहो आहे निमाज़ जो हक़ीक़ी अंदाज़, जो जॾहिं बंदो निमाज़ में बीहे त सॼी दुनिया जे वास्तनि खां बेताल्लुक बणिजी करे ख़ुदा सां वास्तेदार बणिजी वञे। दुआ कयो त अल्लाह तबारक व तआला असांखे बि अहिड़ियूं निमाज़ूं नसीब करे। अॼु असां दावा त कयूं था त असां हज़रत अली जा आशिक़ आहियूं, पर आहे निमाज़ असली कोन। हज़रत अली साईं मस्जिद सां मोहब्बत रखी, असांजी मस्जिद सां पवत कोन्हे। हज़रत हैदर करार निमाज़ सां मोहब्बत रखी, असांजी निमाज़ सां पवत कोन्हे। हज़रत अली साईं जे सीने में ख़ुदा जो क़ुरान हो, अॼु असांजी क़ुरान सां पवत कोन्हे। हैदर करार जे ज़बान ते त रुगो अल्लाह जो नालो हूंदो हो, महबूब ख़ुदा जी यादि हूंदी हुई, हो त ज़िक्र ख़ुदाबंदी सां पंहिंजो वक़्तु सर्फ कंदो हो। अॼु असांजे ज़बाननि ते बदकलामी आहे, अॼु असांजे ज़बाननि ते गंदगार आहे, अॼु असांजे ज़बाननि ते फहश बकवास आहे, अॼु असांजे ज़बाननि ते गिला ऐं ग़ीबत आहे। मुंहिंजा दोस्तो, हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हिकु दफ़े हज़रत हैदर करार खे सॾु कयो ऐं सॾु करे फरमायो, या अली सलासुन ला तुअख़िरुहा अस्सलातु इज़ा अतत वल जनाज़तु इज़ा हज़रत वल अय्यिमु इज़ा वजदत लहू कुफुवा। ओ मुंहिंजा प्यारा अली, मां मोहम्मद तोखे वसीयत थो कयां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मुंहिंजी वसीयत खे यादि कजांइ, मुंहिंजी वसीयत ते अमल कजांइ, मुंहिंजी नसीहत ते हलण जी कोशिश कजांइ। मुंहिंजे साईं फरमायो, ओ मुंहिंजा प्यारा अली, सलासुन ला तुअख़िरुहा अस्सलातु इज़ा अतत वल जनाज़तु इज़ा हज़रत वल अय्यिमु इज़ा वजदत लहू कुफुवा औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मुंहिंजे साईं फरमायो, ओ अली टिन शयुनि में देर न कजांइ। अगर निमाज जो वक़्तु अची वञे, निमाज जे अदा करण में देर न कजांइ। अगर निमाज जो वक़्तु अची वञे, निमाज जे अदा करण में देर न कजांइ। अगर जनाज़ो अची वञे, जनाज़े जे दफ़नाइण में देर न कजांइ। अगर तुंहिंजो ॿारु बालिग़ थिए त पंहिंजे ॿार खे परणाइण में बि देर न कजांइ। इहे वसीयतूं त यादि कयो हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो। मुंहिंजा दोस्तो, अॼु असां ज़ुबान सां त मोहब्बत जूं दावाऊं कयूं था, लेकिन असांजे दिलनि मां सभु कुझु निकिरंदो थो वञे। दोस्तो अज़ीज़ो, उहो मंज़र यादि कयो जॾहिं मैदान करबला में ज़ालिमनि जे तीरनि जी बरसात आहे, जॾहिं नवासाए रसूल
जिगर गोशे बतूल हजरत हुसैन इब्ने अली रजी अल्लाह तआला अन्हु जरे मैदाने करबला में दुश्मनन सा बर सरे पेकारा जरे जालिम हजरत सैयदना हुसैन सा मुकाबलो करे रहिया आहिनि। खुदा जो कसम उन आखिरी वक्त में दुनिया के छड़न वारे वक्त में दुनिया वारन खे मोकिलाइण वारे वक्त में पंहिंजे खुदा के प्यारे थियण वारे वक्त में अल्लाह जो कसम उन शहादत वारे वक्त में भी हजरत हुसैन के तो ज़ालिमो निमाज जो वक्त थी वियो आहे मां के निमाज जी मोहलत ॾियो। ठीक है अज तलवारुनि जी बरसात आ, ठीक है अज नेज़न जो भी थो वसे, ठीक है अज मुसीबतुनि जी बरसात आ, ठीक है अज मां करबला जी रेतदार जमीन में हां, ठीक है अज मां के मस्जिद नजर कान थी अचे, ठीक है अज तव्हां मां के खुदा जे दरवाजे ते छड़ण जे लाइ तैयार न आहियो। लेकिन ॿुधो मां त अल्लाह जो बंदो हां, मां त मोहम्मद जो नवासो हां, मां त फातिमा जो जिगर गोशो हां, मां त हैदर जो फर्जंद हां। ओ ज़ालिमो याद रखो कुछ भी थी पवे मां निमाज जरूर अदा कंदुसि। अल्लाह जो कसम उन मैदान कारदार में भी हजरत हुसैन इब्ने अली रजी अल्लाह तआला अन्हु निमाज के कायम करे वो अजीम मिसाल तो कायम करे त मुंहिंजो सही पैरोकार भी उहो आहे, मुंहिंजो सही मञण वारो भी उहो आहे। अल्लाह तबारक व तआला असां सभिनी खे निमाज सां मोहब्बत प्यार नसीब करे ऐं अल्लाह तबारक व तआला असांखे दिल सां निमाज अदा करण जी तौफीक अता फरमाए। हुजूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन त रातिन जूं रातियूं निमाज़ुनि में गुज़ारींदा हुआ। अल्लाह जो कसम एक दफ़े सहाबाए किराम नज़र कई पाक पैगंबर जा पैर मुबारक सुजी विया हुआ। एक चयो हुजूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे खुदा जा पैगंबर तव्हां एॾी इबादत छो था कयो? मुंहिंजे साईं चयो छा मां पंहिंजे रब जो शुक्र अदा न कयां? मां यतीम हुयुसि, खुदा मां ते महिरबानी कई, मुंहिंजो अबो फोत थी वियो, अल्लाह साईं मां ते पंहिंजो करम कयो। मां उम्मी हुयुसि, खुदा मां खे पढ़लनि जो सरदार कयो, मां त रेगज़ार ज़मीन जो बाशिंदो हुयुसि। अल्लाह तबारक व तआला मुंहिंजे मथे मुबारक ते ख़त्म नबूवत जो ताज रखियो हो। ए दुनिया वारो छा मां पंहिंजे खुदा जो शुक्रियो अदा न कयां जंहिं खुदा मां ते एतिरी महिरबानी कई? मुंहिंजा दोस्तो टिन इमामनि जी मुत्तफ़क़ फ़तवा है त बेनिमाज़ी काफ़िर ऐं दायरे इस्लाम मां निकितल आहे। खुद हदीस पाक में अचे थो मन तरक सलात मुतअम्मिदन फ़क़द ख़रज अनिल मिल्लह। ॿी रिवायत में अचे थो मन तरक सलात मुतअम्मिदन फ़क़द कफ़र। जंहिं ॼाणी वाणी निमाज़ खे छॾियो मां मोहम्मद पाक जी उम्मत खां निकिरी वियो ऐं फरमायो जंहिं ॼाणी वाणी निमाज़ खे तर्क कयो उन माण्हू कुफ्र जो कमु कयो। इमाम शाफ़ी जो इहो मसलक, अहमद बिन हंबल जो इहो मसलक, इमाम मालिक जो इहो मसलक, चौथो इमाम आज़म हजरत अबू हनीफा रहमतुल्लाह अलैह फरमाए थो ना बेनिमाज़ी काफिर त ना है, सख्त तरीन मुजरिम ऐं जबरदस्त गुनहगार आहे। साईं बेनिमाज़ी सां कहिड़ो सलूक कजे? हजरत इमाम आज़म फरमायो बेनिमाज़ी खे गिरफ्तार कयो वञे, युज़रबु ज़रबन शदीदा हत्ता यसील मिन्हु दम फयुहबसु हत्ता युकिर्रा। बेनिमाज़ी खे गिरफ्तार कयो वञे, बेनिमाज़ी खे मारियो वञे, एतिरो मारियो वञे जो सारो बेनिमाज़ी जो जिस्म रतो वेतो थी वञे। साईं पोइ छॾे ॾियऊंसि, फरमायूं न हिनखे छॾियो न, हिनखे जेल खाने जी कोठी में बंदि कयो। जेसीं ताईं निमाज़ पढ़ण जो इक़रार नथो करे तेसीं ताईं तव्हां हिनखे बंदी खाने मां आज़ाद न कयो। निमाज़ का मज़ाक आहे? दोस्तो अज़ीज़ो वॾो मक़ाम आहे निमाज़ जो। चल अल्लाह तबारक व तआला असांखे सही माना में निमाज़ुनि जी अदा करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो बैनल अब्दि व बैनल कुफ्रि तर्कुस सलाह। बाने ऐं बाने जे काफ़र बणजण जे विच में देर आहे निमाज़ के छॾण जी। लेकिन हज़रत पीरान पीर रहमतुल्लाह अलैह फरमायो जेको बेनिमाज़ी आहे उन जे जनाज़े जी निमाज़ न पढ़जो, जेको बेनिमाज़ी आहे उनखे मुस्लमाननि जे कब्रिस्तान में दफ़न न कजो, जेको बेनिमाज़ी आहे उन सां सलाम कलाम न कजो, जेको बेनिमाज़ी आहे उन सां ॾेती लेती न कजो, जेको बेनिमाज़ी आहे उन सां ॾे वठि न कजो। रब जो कसम खुदा जा बंदा त एतिरो सख़्तु आहिनि जो उहे
बेनिमाज़ी जिला एतिरा लफ़्ज़ इस्तेमाल कनि, लेकिन अॼु असांजे दिलनि में निमाज़ जो शौक़ कोन्हे। ख़ुदा जा बंदो, उहो बि को वक़्तु हूंदो हो सहाबाए किराम खे का बि तकलीफ़ ईंदी हुई, उहे निमाज़ ते मुतवज्जिह थींदा हुआ, बरक़ातूं निमाज़ नेते करे अल्लाह जे दरबार में ईंदा हुआ। अञा उन्हनि जी निमाज़ पूरी कोन थींदी हुई, अल्लाह तबारक व तआला पंहिंजे बंदनि जे इख़लास जे करे उन्हनि जे दिल जे उमीदुनि खे पूरो करे छॾींदो हो। ख़ैर मार्ज़ क्यों अल्लाह तबारक व तआला फरमायो अलिफ लाम मीम ज़ालिकल किताबु ला रैब फीहि हुदल लिल मुत्तक़ीन। खालिक़ अर्ज़ो समा फरमायो मुंहिंजे क़ुरान में कोई शक कोन्हे, पर मुंहिंजे क़ुरान मां फ़ाइदो उन्हनि खे थींदो जेके मुत्तक़ी हूंदा, जेके परहेज़गार हूंदा। साईं मुत्तक़िन जूं निशानियूं कहिड़ियूं आहिनि? अल्लाह तबारक व तआला फरमायो अल्लज़ीना युमिनूना बिल ग़ैबि व युक़ीमूनस सलात व मिम्मा रज़क़नाहुम युनफ़िक़ून। मुत्तक़िन जूं निशानियूं इहे आहिनि त उहे अणिठे ते ईमान आणींदा आहिनि, रब ते, ख़ुदा जे पैगंबरनि ते, ख़ुदा जे किताबनि ते, ख़ुदा जे फ़रिश्तनि ते, जन्नत ऐं जहन्नम ते, बास बादल मौत ते। ॾिठो कंहिं शइ खे कोन ठहूं, लेकिन दिलि सां मञनि था त इहो सभु कुझु हक़ आहे। ईमान आणण खां बाद में वयुकीमून सलात, ये निमाज़ुनि खे क़ाइम था कनि। ऐं अॻिते ख़ुदा फरमायो व मिम्मा रज़क़नाहुम युनफ़िक़ून, जेको मां पंहिंजे बंदनि खे पंहिंजी महिरबानी सां अता कयो आहे, यानी जेको उन्हनि जो माल आहे, जेका उन्हनि जी मिल्कियत आहे, जेको उन्हनि जो धन आहे, जेका उन्हनि जी दौलत आहे, उन्हनि मां ख़ुदा जे रस्ते में ख़र्च था कनि, ग़रीबनि ते ख़र्च था कनि, मिस्कीननि ते ख़र्च था कनि, यतीमनि ते ख़र्च था कनि, बेवा औरतुनि ते ख़र्च था कनि, मुस्तहिक माण्हुनि ते ख़र्च था कनि, दीनी कमनि ते ख़र्च था कनि, मसाजिद ऐं मकातिब ते ख़र्च था कनि। ऐं अल्लाह तबारक व तआला फरमायो वल्लज़ीना युमिनूना बिमा उनज़िला इलैका व मा उनज़िला मिन क़ब्लिक व बिल आखिरति हुम यूक़िनून। अल्लाह तबारक व तआला फरमायो मुत्तक़िन जूं निशानियूं हिकु त ग़ैब ते ईमान आणनि, मुत्तक़िन जूं निशानियूं हिकु त निमाज़ खे क़ाइम कनि, मुत्तक़िन जूं निशानियूं हिकु त पंहिंजे माल खे मां ख़ुदा जे रस्ते में ख़र्च कनि, मुत्तक़िन जूं निशानियूं जेको कुझु पाक पैगंबर ते नाज़िल कयो वियो आहे उन्ही ते बि दिलि सां ईमान आणनि, यानी क़ुरान खे दिलि सां मञनि। ऐं फरमाई वमा उनज़िला मिन क़ब्लिका, ओ मुंहिंजा पाक पैगंबर जेको मां तोखां अॻु में नाज़िल कयो आहे, जेके मुंहिंजा सहीफ़ा अॻु में आया, जेके मुंहिंजा किताब अॻु में आया, जीअं तौरात आहे, जीअं ज़बूर आहे, जीअं इंजील आहे, इहे मुत्तक़ी उहे हूंदा आहिनि जेके मुंहिंजे सारनि किताबनि खे दिलि सां तस्लीम कनि त ख़ुदा जॾहिं बि जेको मोकिलियो हक़ आहे, ख़ुदा जेको बि मोकिलियो हक़ आहे, ख़ुदा जॾहिं बि मोकिलियो हक़ आहे, ख़ुदा जंहिं ते बि नाज़िल कयो हक़ आहे। ऐं अल्लाह थी फरमायो आख़िरी निशानी वबिल आखिरति हुम यूक़िनून, मुत्तक़िन जी निशानी इहा आहे त हो आख़िरत ते ईमान आणींदा आहिनि, बास बादल मौत ते ईमान आणींदा आहिनि। हुननि खे यकीन हूंदो आहे त जेको ठिकर ठहियो आहे उहो भॼंदो ज़रूर, वरी हर पैदा थियल खे अल्लाह जे दरबार में हिकु ॾिहाड़े हाज़िर बि ज़रूर थियणो आहे। मुंहिंजा दोस्तो, अल्लाह तबारक व तआला असांखे पंहिंजी इबादत जे लाइ पैदा कयो, अल्लाह तबारक व तआला असांखे पंहिंजी नियाबत जे लाइ पैदा कयो। असांखे खपे त असां पंहिंजी ड्यूटी पूरी कयूं, असां पंहिंजी ज़िमेदारी पूरी कयूं। जेकॾहिं असां पंहिंजी ज़िमेदारी पूरी कोन कंदासीं त ख़ुदा खे बि असांजी परवाह कान्हे का। अल्लाह जो कसम, अगरि को माण्हू हुजे पंहिंजो को बाग़ ठाहे, पंहिंजो को बाग़ रखे, उन में ज़ैतून जा वण रखे, उन में अंबनि जा वण रखे, उन में लीमन जूं चटियूं रखे, पर जे उन जी ख़िदमत थो करे पियो, उन जी चाकरी थो करे पियो, उन खे भाण थो पहुचाए पियो, उन बाग़ मां गंदगार साफ़ थो करे पियो, उन जी ख़िदमत थो करे पियो, उन जी नौकरी थो ॾे पियो, पर जेकॾहिं उन जे बाग़ मां के वण सड़ी पवनि, के ज़ैतूननि जा वण सड़ी वञनि, के अंबनि जा वण सड़ी वञनि, के लीमन जा वण सड़ी वञनि, हो वरी पाण कुहाड़ो खणी करे उन सड़ियल वणनि खे काटण जी कोशिशि थो करे। पर जेकॾहिं को माण्हू उन खे चवे अरे फलाणा तूं त ॾाढो चरियो आहे, हे बाग़ बि पाण लॻायो थी, हिन जी हेॾी ख़िदमत कई थी, हिन जी हेॾी चाकरी कई थी, हिन जो गंदगार कढियो
कयो थी, हिन में हेॾी पंहिंजी मेहनत सर्व कई थी, हाणे पाण थो कुहाड़ी सां पंहिंजे वणनि खे कपे। हो चवंदो मां चरियो कोन कयो, हे मां बाग इन करे हयुमि त मूंखे मेवो मिले, मां जैतून इन करे हयुमि त मूंखे फ्रूट मिले, मां अंब इन करे लॻाया त मूंखे फ्रूट मिले, मां लीमा इन करे लॻाया त मूंखे फसल मिले। हे वण जिन खे मां कटियां थो इहे मुंहिंजे कम जा न आहिनि रहिया। हे अंब जेके आहिनि सड़ी विया आहिनि, हे जैतून सड़ी विया आहिनि, हे लीमा सड़ी विया आहिनि। हाणे इन्हनि जो मां वटि कोई इलाज कोन्हे, हाणे कुहाड़ी सां इन्हनि खे कटींदुसि, इन्हनि खे बाहि में साड़ींदुसि, इहो ई इन्हनि जो इलाज आहे। अल्लाह तबारक व तआला इंसान साथ खे पैदा कयो, अल्लाह तबारक व तआला इंसाननि ते पंहिंजी करम नवाज़ी कई, इंसाननि ते पंहिंजूं महिरबानियूं कयूं। पर जेकॾहिं एॾिन महिरबानियुनि जे बावजूद बि को इंसान पंहिंजे मक़सद ते नथो अचे ऐं अल्लाह तबारक व तआला जेका ड्यूटी रखी आहे इंसान खे पंहिंजी ड्यूटी खे पूरो कोन थो करे, त अल्लाह तबारक व तआला बि उन्हनि माण्हुनि खे जहन्नम में थो चलाए। जीअं हिते उन्हनि वणनि जे मालिक ते, उन्हनि बाग जे मालिक ते, उन सड़ियल वणनि खे कटण वारे वक़्त में कंहिंजो एतिराज़ बहितर कोन थो लॻे त बेफ़रमान माण्हुनि खे, बेचैन माण्हुनि खे, गुनहगार माण्हुनि खे, ख़ुदा जे अहकामात जे दुश्मननि खे जेकॾहिं अल्लाह तबारक व तआला मैदान क़ियामत में जहन्नम जे हवाले करे त कोई बि अक़लमंद ख़ुदा ते एतिराज़ कोन थो करे सघे। जेकॾहिं हे बाग जो मालिक पंहिंजे वणनि खे कटण वारे वक़्त में हक़ बजानिबा त अल्लाह तबारक व तआला बि जेकॾहिं बदकारनि खे जहन्नम जे हवाले करे त ख़ुदा बि हक़ बजानिबा। तबारक व तआला असां तव्हां सभिनी खे सोने अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इन्ही जमात जे नक्शे कदम सां गॾु हलण जी